मां ब्रेकिंग न्यूज़ शेयर कर रहे हैं। दोदापुर में मुसलसल बरसात तबाही मचाए छड़ी। घर की छित किरण सबब एक औरत समेत 2 ॼणा दबजी फौत। मंगी मोहल्ला में घर की छित किरण सबब मखड़ो मंगी ऐं संदसि मां मेहर ख़ातून फौत। सदर मंगी ज़ख़्मी थी पियो, जंहिंखे अस्पताल मुंतकिल कयो वियो। अहम ख़बर मां शेयर कर रहा आहियूं। दोदापुर में मुसलसल बरसात तबाही मचाए छड़ी। घर की छित किरण सबब एक औरत समेत 2 ॼणा दबजी फौत थी विया। मंगी मोहल्ला में घर की छित किरण सबब मखड़ो मंगी ऐं संदसि मां मेहर ख़ातून फौत थी विया। सदर मंगी ज़ख़्मी थी पियो, जंहिंखे अस्पताल मुंतकिल कयो वियो। इते मां अहम ख़बर शेयर कर रहा आहियूं। भिरिया सिटी ऐं भरपासे में बरसात माण्हुनि जे अहंजनि में इज़ाफ़ो करे छॾियो। हेठाहीं वारनि इलाइक़नि में 3 फुटनि ताईं पाणी बहिजी वियो। बिजली बंद। सरकारी अस्पतालनि ऐं मुख़्तलिफ़ स्कूलनि में गोॾे जेॾो पाणी बहिजी वियो। वावणनि, जोर, सारिन, कमंद ऐं खॼनि जा आबादगार परेशानियुनि जो शिकार। इते मां अहम ख़बर शेयर कर रहे हैं। हालाणी ऐं भरपासे में तेज़ बरसात तबाही मचाए छड़ी। घरनि, दुकाननि, मस्जिदनि, स्कूलनि ऐं सरकारी ऑफिसनि में पाणी भरिजी वियो। केतिराई कच्चा घर ऐं माल जूं लांठियूं किरी पट थी वियूं। अहम ख़बर मां शेयर कर रहा आहियूं। हालाणी ऐं भरपासे में तेज़ बरसात तबाही मचाए छड़ी आहे। घरनि, दुकाननि, मस्जिदनि, स्कूलनि ऐं सरकारी ऑफिसनि में पाणी भरिजी वियो। केतिराई कच्चा घर ऐं माल जूं लांठियूं किरी पट थी वियूं आहिनि। इते मां ॿुधायां त मेहड़ ऐं भरपासे जे इलाइक़नि में गुज़िरियल राति खां बरसात जारी। मुख़्तलिफ़ इलाइक़नि में केतिराई कच्चा घर रही पिया। बिजली जी फ़रहामी मुअत्तल। अहम ख़बर मां शेयर कर रही आहियूं। मेहड़ ऐं भरपासे जे इलाइक़नि में गुज़िरियल राति खां बरसात जारी आहे। मुख़्तलिफ़ इलाइक़नि में केतिराई कच्चा घर रही पट पइजी विया। बिजली जी फ़रहामी बंदि थी वई। अहम ख़बर मां शेयर कर रहा आहियूं। मेहड़ ऐं भरपासे जे इलाइक़नि में गुज़िरियल केतिरनि ई कलाकनि खां बरसात जारी आहे, जंहिं सबबि बिजली जी फ़रहामी मुअत्तल थी वई आहे। केतिराई कच्चा घर रही पट पइजी विया आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं। असां लाइन ते मौजूद आहे आवाज़ न्यूज़ रिपोर्टर ज़हीर अब्बास। जी ज़हीर, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। सलीमाबाद, फरीदाबाद, काज़ी अरब, बेटो, सिंधी बुटा, सैदीमुसानी समेत कच्चे जे इलाइक़नि में तेज़ तोड़े हल्को मींहुं कल राति खां हलंदड़। मींहुं सॼी राति मुसलसल तेज़ तोड़े हल्की हल्की बरसात पवण करे मुख़्तलिफ़ इलाइक़नि जी बिजली बंदि थी वई आहे ऐं केतिरा ई कच्चा घर ढही पट थी विया। जी ठीक है ज़हीर, अवां जी महिरबानी अपडेट करण जे लाइ। इते मां ॿुधायां त कंबर ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में गुज़िरियल 12 कलाकनि खां बरसात जारी आहे। घिटियुनि में बरसाती पाणी जमा। शहरनि खे अचण वञण में ॾुखियायूं पेश अची रहियूं आहिनि। रोड रस्तनि ते पाणी बीहण करे शहरी घरनि ताईं महदूद आहिनि। बरसात बंदि थियण लाइ दुआऊं कयूं पियूं वञनि। अहम ख़बर मां शेयर कर रहा आहियूं। कंबर ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में गुज़िरियल राति खां बरसात जारी आहे। घिटियुनि में बरसाती पाणी बीहजी वियो आहे। शहरनि खे अचण वञण में ॾुखियायूं पेश अची रहियूं आहिनि। रोड रस्तनि ते पाणी बीहण करे शहरी घरनि ताईं महदूद आहिनि। बरसात बंदि थियण लाइ दुआऊं कयूं पियूं वञनि। अहम ख़बर मां शेयर कर रहिया आहियूं। कंबर ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में गुज़िरियल 12 कलाकनि खां बरसात जो सिलसिलो जारी आहे। घिटियुनि में बरसाती पाणी जमा आहे। शहरनि खे अचण वञण में ॾुखियायूं पेश अची रहियूं आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं। असां लाइन ते मौजूद आहे आवाज़ न्यूज़ रिपोर्टर हाकिम ख़ासकेली। जी हाकिम, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। तफ़सील मालूम कंदासीं। असां हिकु भेरो ॿीहर लाइन ते मौजूद आहे आवाज़ न्यूज़ रिपोर्टर हाकिम ख़ासकेली। जी हाकिम, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। हाँ जी बिल्कुल, कंबर शहर ऐं आसपास जे इलाइक़नि में जेकी आहे गुज़िरियल राति खां हलंदड़ बरसात जेकी आहे उहे ज़िले कंबर जे हेडक्वार्टर वारे शहर खे जेको आहे ॿोड़े छॾियो आहे। ज़िले इंतिज़ामिया जी नाहलीअ सबबि शहर जो जेको नेकाल वारो निज़ाम आहे उहो दुरुस्त न हुअण करे शहर जा अक्सर रोड, रस्ता ऐं बाज़ारूं जेके आहिनि उहे बरसात जे पाणी जी लपेट हेठि आहिनि ऐं शहरी जेके आहिनि उहे सख़्तु परेशान पवंदड़ बरसात सबबि इंतिज़ामिया जेकी आहे उहा पथ खे वाखो करे छॾियो आहे। शहर में जेकी पयल बरसात सबबि शहर जा मुख्य रोडनि ते जेको आहे शहर जो मेन रोड आहे, अली खान महला रोड आहे, शेल पेट्रोल पंप रोड आहे, भागवती महला रोड आहे, बाईपास रोड आहे, नसीराबाद नाकेश रोड आहे। शहर जे शाही बाज़ार, सुको तला बाज़ार समेत शहर जा जेके अक्सर रस्तनि ते जेको आहे रोड रस्तनि ते जेको आहे त बरसाती पाणी जेको आहे तलाउ जी सूरत अख़्तियार करे वरितो आहे ऐं रोड रस्तनि ते जेको आहे त नालनि जो जेको गंदो ऐं बरसाती पाणी जेको आहे उहो नेकाल न थियण करे जेको आहे शहरी जेके आहिनि त उहे मुश्किलातुनि खे मुंहुं ॾियण ते मजबूर बणियल आहिनि ऐं शहरी मर्द तोड़े औरतूं जेके आहिनि, ॿार जेके आहिनि उहे रोडनि ते बरसात जे बिठल पाणी मां जेके आहिनि त गुज़रण ते मजबूर बणियल आहिनि। शहर जे कारोबारी मर्कज़ जेके आहिनि, शाही बाज़ार आहे, सुको तला बाज़ार आहे समेत मुख़्तलिफ़ हंधनि ते जेको आहे बरसाती पाणी जेको नेकाल न थियण करे कारोबार ते बि जेको आहे वॾो असरु पियो आहे। त जॾहिं त
मां के ॿुधाईंदो आहियां हेठां ई वारा जेके इलाइक़नि में जेको बरसाती पाणी जेको आहे उहो ग़रीब पौरियतनि जे घरनि अंदरि जेको दाख़िल थी बहितर उन्हनि जे अहंजनि खे में इज़ाफ़ो करे छॾियो आहे। मां तव्हांखे ॿुधायां त ग़रीब पौरियतनि जूं जेके केतिरनि ई हंधनि ते जेके कचा छापरा ऐं दीवारूं जेके आहिनि उहे किरण जा बि इतला मिलिया आहिनि। बिजली मुसलसल बंदि हुअण करे जेको आहे त शहर मां पीअण जे पाणीअ जी खोट, मस्जिद में निमाज़िन खे वज़ू करण लाइ बि पाणी अनहद थी वियो आहे। बरसाती पाणी निकाल करण लाइ चेयरमैन म्यूनिसिपल कमेटी जेको आहे रियान ख़ान चांडियो मुख़्तलिफ़ रोडनि ऐं इमालनि जा जेके आहिनि पाणी निकाल करण लाइ दौरा बि कया आहिनि ऐं म्यूनिसिपल अमलो जेको आहे मुख़्तलिफ़ रोडनि रस्तनि तां हिन जदीद दौर में भी जेको आहे त बाटलियुनि ते पाणी निकाल करण लॻा आहिनि। जी इते मांखे ॿुधायूं त अहमदपुर ऐं भरपासे में 3 ॾींहनि खां लगातार बरसात ज़िंदगी मफ़लूज बणाए छॾी। ॻोठ तगियल संदीलो में भित किरण सबबि 2 मेहूं ऐं 10 बकरियूं ज़ख़्मी थी पयूं। मुख़्तलिफ़ हंधनि ते भितियूं ऐं कचियूं पकियूं जायूं बि किरी पयूं। खजी जी आबादगारनि खे लखें रुपयनि जो नुक़सान, केतिराई इलाइक़ा पाणी हेठि अची विया। अहम ख़बर अवां सां शेयर करे रहिया आहियूं। अहमदपुर ऐं भरपासे में 3 ॾींहनि खां लगातार बरसात ज़िंदगी मफ़लूज बणाए छॾी। ॻोठ तगियल संदीलो में भित किरण सबबि 2 मेहूं ऐं 10 बकरियूं ज़ख़्मी थी पयूं आहिनि। मुख़्तलिफ़ हंधनि ते भितियूं ऐं कचियूं पकियूं जायूं बि किरी पयूं। खजियुनि जे आबादगारनि खे लखें रुपयनि जो नुक़सान, केतिराई इलाइक़ा पाणी हेठि अची विया आहिनि। अहम ख़बर अवां सां शेयर करे रहिया आहियूं। अहमदपुर ऐं भरपासे में 3 ॾींहनि खां लगातार बरसात ज़िंदगी मफ़लूज बणाए छॾी। ॻोठ तगियल संदीलो में भित किरण सबबि 2 मेहूं ऐं 10 बकरियूं ज़ख़्मी थी पयूं। मुख़्तलिफ़ हंधनि ते भितियूं ऐं कचियूं पकियूं जायूं बि किरी पयूं।